أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد آتينا موسى الكتاب من بعد ما أهلكنا القرون الأولى بصائر للناس وهدى ورحمة لعلهم يتذكرون ऐं पहिरियनि उम्मतुनि खे हलाक करण खां पोइ असां मूसा खे किताब ॾिनो बसाइर लिन्नास जंहिंमें जेको माण्हुनि खे जे लाइ सम्झाइणियूं हुयूं ऐं सरासर हिदायत हुई ऐं रहमत हुई त जीअं उहे माण्हू नसीहत हासिल कनि। यानी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त कई गिरोह अहिड़ा आया इंसाननि जा जिनके अल्लाह रब्बुल आलमीन यानी रसूलनि जे ज़रिए सां पैगाम मोकिलिया पर उन्हनि कोन मञियो, उहे हलाक कया विया। उन खां पोइ असां मूसा अलैहिस्सलाम खे किताब यानी किताब खां मुराद तौरात उहो ॾिनो। छाजे लाइ ॾिनो त जीअं माण्हुनि जे लाइ सम्झाइण जूं ॻाल्हियूं हुजनि, उन में माण्हुनि जे लाइ बसीरत ऐं सम्झाइण जूं ॻाल्हियूं हुयूं जिन सां माण्हुनि खे सम्झ हासिल थिए ऐं सरासर हिदायत हुई। उहो किताब तौरात सरासर हिदायत हो ऐं रहमत हो ऐं इहो इन करे असां उन्हनि खे ॾिनो त जीअं माण्हू नसीहत हासिल कनि। وما كنت بجانب الغربي إذ قضينا إلى موسى الأمر وما كنت من الشاهدين ولكننا أنشأنا قرونا فتطاول عليهم العمر وما كنت ثاويا في أهل مدين تتلو عليهم آياتنا ولكننا كنا مرسلين وما كنت بجانب الطور إذ نادينا ولكن رحمة من ربك لتنذر قوما ما أتاهم من نذير من قبلك لعلهم يتذكرون। ही जेके आयतूं आहिनि हिननि जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह ताला फरमाए पियो त ही जेके बि किस्सा आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा, ज़ाहिर आहे त जेॾी महिल इहो वाक़ियात थिया ओॾी महिल अव्हां कोन हुआ, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ओॾी महिल मौजूदु कोन हुआ, न को तव्हां उन्हनि माण्हुनि में हुआ जेके इन जो मुशाहिदो कनि, पर उन जे बावजूदि बि तव्हां इन खे एॾे तफ़सील सां साफ़ हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि करे हिननि खे ॿुधायो पिया त इन जो को ज़रियो कोन हो सवाइ वहीअ जे, माना असां हिन खे वही जे ज़रिए सां तव्हां ताईं पहुचायो आहे। इहा ॻाल्हि यानी इन मां ॿ शयूं साबित थियूं, हिकिड़ो त तव्हांजी रिसालत, तव्हां सचा रसूल आहियो, ऐं ॿियो इहो त तव्हां वटि जेको किताब आयो जंहिंजे अंदरि या तफ़सील आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह पाक जे तरफ़ां थी सघे थी, बाक़ी ॿिए कंहिंजे तरफ़ां कोन थी सघे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अव्हां न हुआ तूर पहाड़ जे उलहंदे पासे, बिजानिबिल ग़रबी उलहंदे पासे, जॾहिं असां मूसा अलैहिस्सलाम खे अहकामात सुपुर्द कया ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि में बि कोन हुआ जेके उन जो मुशाहिदो करण वारा हुआ, पर असां वलाकिन्ना अंशअना क़ुरूनन फततावल अलैहिमुल उम्र, असां कई जमायतूं पैदा कयूं, पोइ उन्हनि जे मथां ज़मानो तवील थी वियो, यानी काफ़ी ज़माने तां इन मूसा अलैहिस्सलाम खां पोइ इलाही वक़्तु गुज़रियो, सदियूं गुज़रियूं, जंहिंजे अंदरि कई उम्मतूं कई माण्हू असां पैदा कया जिन वॾी वॾी उमिरियूं हुयूं, उहे सभु पंहिंजूं उमिरियूं गुज़ारे विया।
त एतिरो क़दीम ज़माने जी ॻाल्हियूं उहो केरु थो ॿुधाए सघे सिवाय अल्लाह पाक खां। वमा कुंत सावियन फी अहली मदियन, ऐं अवां मदियन जे रहवासियुनि में तरसियल कोन हुआ ततलू अलैहिम आयातिना, जो तव्हां उन्हनि खे असांजूं आयतूं पढ़ी ॿुधायो। वलाकिन्ना कुन्ना मुरसिलीन, लेकिन असां ई तव्हांखे रसूल बनाए करे मोकिलण वारा आहियूं। यानी असां तव्हांखे रसूल बनायो ऐं तव्हांजे मथां पंहिंजे तरफ़ां इल्म नाज़िल कयो ऐं तव्हांखे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी ख़बर ॾिनी जेका कंहिंखे ख़बर कान हुई। को हींअर ज़िंदा कोन्हे जेको उनखे ॾिसण वारो हुजे इंसाननि मां। वमा कुंत बिजानिब तूर, ऐं तव्हां तूर पहाड़ जे हिकिड़े पासे में कोन हुआ जो जेॾी महिल असां पुकारियो मूसा अलैहिस्सलाम खे असां पुकारियो हो। लेकिन वलाकिन रहमतम मिर रब्बिक, लेकिन पर इहा जेका आहे तुंहिंजे रब जी रहमत आहे। यानी हीउ जेको क़ुरान आहे, हीउ जेका वही आहे, तुंहिंजे रब जी रहमत आहे। लितुंज़िर क़ौमन, छाजे लाइ तव्हांखे ॾिनो अथऊं? ताकी अहिड़ी क़ौम खे तव्हां डिॼारियो जिन वटि पहिरीं तव्हां खां पहिरीं को डिॼारण वारो न आयो। यानी कुरैश जेके आहिनि तव्हांजा जेके, उन्हनि वटि पहिरीं को पैगंबर कोन आयो आहे। हाणे तव्हां आया आहियो अहिड़ी क़ौम वटि जिन वटि तव्हां खां पहिरीं को डिॼारण वारो कोन आयो। इन लाइ असां तव्हांखे इहा रहमत ॾिनी आहे। लअल्लहुम यतज़क्करून, त जीअं ए माण्हू जेको आहे सो ख़बरदार थियनि। वलौला अन तुसीबहुम मुसीबतुम बिमा क़द्दमत ऐदीहिम फयक़ूलू रब्बना लौला अरसलत इलैना रसूलन फनत्तबिअ आयातिक वनकून मिनल मुअ्मिनीन। फलम्मा जाअहुमुल हक़्क़ु मिन इंदिना क़ालू लौला ऊतिय मिस्ल मा ऊतिय मूसा अवलम यकफुरू बिमा ऊतिय मूसा मिन क़ब्लु क़ालू सिहरान तज़ाहरा वक़ालू इन्ना बिकुल्लिन काफिरून। ऐं उन्हनि जे हथनि जे करतूतनि जे करे उन्हनि खे का मुसीबत पहुचे ऐं पोइ ईअं न हू चवणु लॻनि त ए असांजा परवरदिगार, छो न तव्हां असांजे तरफ़ के रसूल खे मोकिलियो, पोइ असां तुंहिंजी आयतुनि जी पैरवी करियूं हा ऐं असां उन्हनि माण्हुनि में थी वञूं हा जेके ईमान आणण वारा आहिनि। यानी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त इन लाइ असां तव्हांखे रसूल बनाए मोकिलियो जो ए माण्हू जेके तव्हांजा मुखातिब आहिनि, सुभाणे इन्हनि खे पंहिंजे करतूतनि जे करे को अज़ाब पहुचे, का मुसीबत पहुचे, त पोइ ईअं न चवनि, इहो चवण जो हिननि खे मौक़ो न मिले त जेको तो असांजा परवरदिगार तो असां वटि को रसूल मोकिली कोन, जेकर तूं असां वटि को पंहिंजो रसूल मोकिली हा त पोइ असां उन ते ईमान आणियूं हा ऐं तुंहिंजे आयतूं जेके उन जे ज़रिए सां असां वटि पहुतियूं आहिनि उन ते असां अमल करियूं हा, उन जी पैरवी करियूं हा, असांजे अज़ाब कोन अचे हा। तव्हां असांजे तरफ़ को रसूल मोकिलण खां पहिरीं तव्हां असांखे अज़ाब करे छॾियो, ईअं चवण जी उन्हनि माण्हुनि खे गुंजाइश न हुजे। पोइ जॾहिं उन्हनि वटि हक़ पहुतो असां वटां त चवनि था त छो न हिन खे उहा शइ ॾिनी वई जेका मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनी वई। यानी मूसा अलैहिस्सलाम खे इहो जेको तौरात आहे उहो ॾिनो वियो हिकिड़े ई वक़्त में, यकमुश्त मथां लथो तख़्तनि जी हालत में। त हीअ चवनि था त तव्हांखे जेकॾहिं हीअ क़ुरान अल्लाह पाक जे तरफ़ां हुजे हा न त पोइ इहो बि ईअं ई यको हिकिड़े वक़्त ते नाज़िल थिए हा जीअं मूसा अलैहिस्सलाम ते तौरात नाज़िल थियो। जॾहिं ईअं कोन नाज़िल थियो यको किताब त पोइ नऊज़ बिल्लाह जो किताब ई कोन्हे अल्लाह जो। त इन्हनि इन ॻाल्हि खे वठी करे जेको तो हिन जो इनकार करे छॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो अवलम यकफुरू बिमा ऊतिय मूसा मिन क़ब्ल, छा हिन खां पहिरीं जेको कुझु मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनो वियो उन जो इन्हनि इनकार कोन कयो, उन जो बि इनकार कनि।
भला जेकॾहिं तव्हां चओ था त जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो जेको किताब हो उहो सही हो, जीअं उहो नाज़िल थियो ईअं तव्हां ते नाज़िल थिया किताब, त पोइ मञो हा त भला मूसा जे किताब में खे तव्हां मञो? उन्हनि चयो सिहरान तज़ाहरा, ही ॿई भाउर जेके आहिनि मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम ॿई जादूगर आहिनि, तज़ाहरा जेके हिक ॿिए जी मदद पिया कनि। वक़ालू इन्ना बिकुल्लिन काफ़िरून, ऐं हुननि इहो बि चयो त असां इन्हनि मां हर हिक जा इनकारी आहियूं, असां मूसा जो बि इनकार करियूं था, असां नऊज़ बिल्लाह हारून जो बि इनकार करियूं, इहो हुननि काफ़िरनि चयो। त जॾहिं हुननि जंहिं शइ खे यानी बुनियाद बनाए करे तव्हांजे मथां पिया एतिराज़ कनि, उन खे ई कोन मञो, उन्हनि सां कहिड़ो उन्हनि हशर कयो त हीअ जेकॾहिं क़ुर ईअं नाज़िल थी वञे हा त का मञनि हा? मञण जी ॻाल्हि कान्हे हिननि जी। असल ॻाल्हि छा आहे, असल ॻाल्हि जो आहे जो हीअ पंहिंजे ख़्वाहिशुनि ते हलनि था। अॻियां अल्लाह ताला फरमायो कुल फअतू बिकिताबिम मिन इंदिल्लाहि हुवा अहदा मिनहुमा अत्तबिउहु इन कुंतुम सादिकीन। ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां उन्हनि खे चओ त तव्हां को अहिड़ो किताब अल्लाह वटां आणियो जेको इन्हनि ॿिन्ही क़ुर ऐं तौरात खां वधीक हिदायत ते मुश्तमिल हुजे, त अत्तबिउहु, पोइ आऊं उन जी पैरवी कंदुसि। यानी जेकॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि में सचा आहियो त पोइ को अहिड़ो किताब आणे ॾेखारियो जेको क़ुर खां ऐं तौरात खां वधीक हिदायत ते मुश्तमिल हुजे ऐं हुजे बि अल्लाह पाक जे तरफ़ां, त पोइ आऊं बि उन जी पैरवी कंदुसि। पर छा आहे जो तव्हां सचा कोन आहियो, कूड़ा आहियो, तव्हांखे एतिरी ताक़त कान्हे जो तव्हां जेको अल्लाह पाक वटां को किताब आणे सघो। فَإِن لَّمْ يَسْتَجِيبُوا لَكَ فَاعْلَمْ أَنَّمَا يَتَّبِعُونَ أَهْوَاءَهُمْ وَمَنْ أَضَلُّ مِمَّنِ اتَّبَعَ هَوَاهُ بِغَيْرِ هُدًى مِّنَ اللَّهِ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ। पोइ जेकॾहिं ही तुंहिंजी फरमाइश पूरी न कनि त पोइ ॼाणी वठ त बेशक ए माण्हू पंहिंजी ख़्वाहिशात जी पैरवी कनि था, ऐं उन खां वधीक गुमराह केरु थो थी सघे जेको अल्लाह ताला जे तरफ़ां आयल हिदायत खां सवा पंहिंजी ख़्वाहिश जी पैरवी करे। बेशक अल्लाह ताला अहिड़ी ज़ालिम क़ौम खे हिदायत न ॾींदो आहे। यानी तव्हां हिननि खे हिकिड़ो चैलेंज कयो त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां चओ था न तव्हां पंहिंजी ॻाल्हि में सचा आहियो त अहिड़ो किताब आणे ॾेखारियो। हाणे जेकॾहिं तव्हांजे हिन चैलेंज खे ई क़बूल कोन था कनि ऐं कोन था आणे ॾियनि, त पोइ तव्हां इहा ॻाल्हि सम्झी छॾियो त असुल हिननि जी जेका ॻाल्हि आहे उहा आहे पंहिंजे ख़्वाहिशात ते हलणु, जेका दिलि में ख़्वाहिश आई उन ते हलणु। हाणे हिननि जी ख़्वाहिश जेका आहे न क़ुर ते हलण ते हिननि खे आमादा कान थी करे, बसि हिननि खे मञणो ई कोन्हे। हाणे हिननि खे ॻाल्हियूं ठाहिणियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि ठाहींदा उनजो जवाबु मिलंदो त ॿी ॻाल्हि ठाहींदा, ॿी ॻाल्हि जो जवाबु मिलंदो त टी ॻाल्हि ठाहींदा। असुल हिननि खे जेको पंहिंजे ख़्वाहिश जी पैरवी करणी आहे, ऐं ख़्वाहिश जे पैरवी जे करे ख़्वाहिश हिननि खे क़ुर खे मञण ते आमादा कान थी थिए। असल आहे, ऐं जेको माण्हू अल्लाह पाक जे तरफ़ां आयल हिदायत खां सवा ख़्वाहिश जी पैरवी करे त पोइ इन खां वधीक जेको को ज़ालिम कोन थो थी सघे, उन खां वधीक को गुमराह कोन थो थी सघे। अॻियां अल्लाह ताला इन जो हिकिड़ी आयत में बयानु फरमायो त हिन हिकमत छा आहे जो असां क़ुर खे यको नाज़िल कोन कयो, थोरो थोरो करे नाज़िल कयो। وَلَقَدْ وَصَّلْنَا لَهُمُ الْقَوْلَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ, बेशक असां इन्हनि जे फ़ाइदे जे लाइ पंहिंजे कलाम खे, हिन कौल खे थोरो थोरो करे नाज़िल कयो। थोरो थोरो करे असां इन्हनि वटि मोकिलींदा रहियासीं त जीअं ही नसीहत हासिल कनि। माना जेको जेको वाक़ियो थींदो हो उन वाक़े जे मुताबिक़ जेका तालीमात अल्लाह पाक ॾियणु चाहींदो हो त उहा ओॾी महिल नाज़िल थींदी हुई। त पोइ इन एतबार सां जेको आहे सो उन ॻाल्हि खे सम्झणु आसान हूंदो हो, ऐं अहिड़े तरीक़े सां उन जे बारे में जेॾी महिल रहनुमाई अची वेंदी त उन ते अमल करणु आसान थींदो हो। हाणे ही हालत ही आई आहे, हाणे हिन में तव्हां ही अमल करियो। हाणे ही यानी वाक़ियो पेश आयो आहे, हिन खे हिन तरीक़े सां हल करियो। त
यानी मौक़े मुनासिबत सां जेको तो क़ुरान पाक नाज़िल थींदो आयो त इन में असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। यानी अल्लाह ताला फरमाए पियो तव्हां बंदनि जो पंहिंजो ई फ़ाइदो आहे, जंहिंजे करे असां इन क़ुरान खे यकमुश्त नाज़िल कोन कयो, पर जेतिरी जेतिरी ज़रूरत थींदी हुई ओतिरी असां नाज़िल कंदा हुआसीं ऐं ताकी तव्हां नसीहत हासिल करियो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे क़ुरान पाक मां नसीहत हासिल करण जी अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।